ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ما كذب الفؤاد ما أفتمارونه على ما يرى ولقد رآه نزلة أخرى عند سدرة المنتهى صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين علماء کرام سادات اعظام ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो भाइरो अल्लाह जा लख शुक्राना जे रब करीम असां खे हिन नूरानी महफ़िल में हाज़िरी जो मौक़ो मिलायो खुश नसीब बचन अल्लाह जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद बुरहान रशीद जी दिस्तारे फजीलत हासिल कई इहो नूरानी मंज़र ॾिसी यकीनन तव्हां जी दिल बि ठरी हूंदी अल्लाह जे दर ते दुआ है रब इन्हनि हाफ़िज़न सगोरन के शाद ऐं आबाद करे इन्हनि जे सीनन के कुरान जे नूर सां मुनव्वर फरमाए इन जे अबे ऐं अमड़ के भी शाद ऐं आबाद फरमाए इन्हनि जे उस्तादन के अल्लाह ताला दुनिया आखिरत में मजीद बरकतूं रहमतूं अता फरमाए। अजीजाने गिरामी तव्हां खे ख़बर आहे त रजब शरीफ जो महीनो मदीने वारे साईं जे मेराज जो महीनो इख्तिलाफ रिवायात मुताबिक हिक रिवायत इहा आहे त 27 रजब जी रात रब पंहिंजे हबीब खे मेराज ते घुरायो कन चयो त मेराज रूहानी थियो कन चयो त मेराज मनामी यानी निंड में ख्वाब जी सूरत में थियो पर असां सुन्नियुनि जो ईमान ऐं अक़ीदो आहे त मदीने वारे साईं सुजागी में हिन ज़ाहिर वारे वजूद सां खुद वञी अल्लाह जा दीदार माणिया सभई ज़ुबान अल्लाह नथा चओ जंहिंखे कंहिं रोकियो आहे त उहो खणी ॿुधाए त मां न चवंदुसि ज़ुबान अल्लाह जंहिंखे अल्लाह ज़ुबान ॾिनी आहे ज़ुबान जो शुक्र अदा कयो चओ सुभान अल्लाह अल्लाह मदीनो ॾेखारींदो आहे अल्लाह जे पाक कलाम मंझां नजम सूरत जूं जेके आयतूं मूं तिलावत कयूं इन्हनि आयतुनि में मदीने वारे जे मेराज जो तज़किरो रब पाण बयान मुर्शिद सफर कंदो आहे त मुरीद या खलीफ़ो लिखंदो आहे उस्ताद सफर कंदो आहे त उन जो शागिर्द लिखंदो आहे वडेरो सफर कंदो आहे त कमदार लिखंदो या काराओ लिखंदो पर अजीब शान मेराज करे मदीने वारो लिखण वारो अल्लाह पाक अल्लाह रब
मदीने वारो उन्हें जो अब दुआ बानो हू खालिक का नबी मखलूक हू मालिक का नबी ममलूक हू खलकण वारो ही खलक अल्लाह हू मेराज कराइण वारो ही मेराज मानण वारो पर मुस्तफा जे मेराज के अल्लाह पाण पंहिंजे कुरान में लिखियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह के मानू चवन था तो मेराज जा जलसा छो था कयो बिदत नाजायज़ पर ये जेके मेराज जे जिक्र का बियन के रोकन था जेडी मल तरावीहूं पढ़ंदा आहिनि हथ ॿधी ओडी मल इहे भी मेराज मुस्तफा जो पिया पढ़ंदा पिया रब के खबर हुई तो सुन्नी तो हुई ही मेराज बुधन भी था बयान भी कन था बुद्धि दिलियूं ठारन था पर हे निभागा जेके नथा बुधन चाहन नथा मेराज जो जिक्र करण चाहन रब कुरान में लिखी छडियो तो तरावीह में तो जरूर जिक्र कंदा न मेराज वरी इख्तिलाफ कंदा यार मेराज थियो पर ख्वाब में निंड में तो मायूं भले छाचियूं थी ॾिसनि निंड में तो आम माण्हू भले छा छा था ॾिसनि पिया पुट ॻाल्हि जेकॾहिं निंड जी हुजे हा तो मके वारा एॾो एतराज़ न कनि हा इनकार न कनि हा ॻाल्हि हुई सुजाॻीअ जी वरी के चवंदा त मेराज थियो पर मदीने वारे साईं के मेराज वारी रात रब जो दीदार न थियो जिब्रील जो दीदार कयूं जिब्रील के ॾिसी मोटी आया अरे जिब्रील तो रोज दिलबर नबी जे दर ते ईंदो हो खादिम बणजी नौकर बणजी हुजूर जे दर ते ईंदो हो मेराज वारी रात हुजूर जिब्रील के ॾिसण न विया हा पंहिंजे रब जी ज़ात जो जलवो ॾिसण हे जेके आयतूं पढ़ियूं न रब तो फरमाए त मा कज़बल फुआद मा रआ दिल उन शय जो इनकार न कयो जेको अखियुनि ॾिठो मुस्तफा जे अखियुनि ॾिठो दिल बि उनखे तस्लीम कयो मा कज़बल फुआद मा रआ दिल इनकार न कयो उन शय जो जिनखे अखियुनि ॾिठो अफतुमारूनहु अला मा यरा छा तव्हां झगड़ो था कयो इनकार था कयो एतराज था कयो उन शय ते जेका मुंहिंजो नबी ॾिसी आयो आहे तव्हां इनकार था कयो तव्हां एतराज था कयो तव्हां इन ॻाल्हि ते झगड़ो बहस था कयो तव्हां बहस न कयो तव्हां हिकिड़े भेरे ॾिसण जो इनकार था कयो मां रब जो कुरान में लिखां वलक़द रआहु नज़लतन उखरा उन त उहो जलवो ॿियो भेरो बि ॾिठो हुयो हिकिड़ो भेरो ॾिठई अखियुनि सां दिल इनकार न कयो दिल बि तस्लीम कयो अखियुनि बि ॾिठो वो झगड़े करण वारा वरी इहो जलवो मदीने वारे ॿियो भेरो बि ॾिठो किथे इंद सिदरतिल मुंतहा वो सिदरा इंतहा पुजाणी वारो बेर जो वण उन्हें बेर जे वण वटि मदीने वारे साईं उहो जलवो ॿियो भेरो बि ॾिठो हिन आयतुनि में मुस्तफा जे मुशाहिदे जो ज़िक्र आहे ॾिसण जो ज़िक्र आहे मुस्तफा करीम ॾिठो छा ॾिठई हिकिड़ो भेरो ॾिठई वरी ॿियो भेरो ॾिठई इनकार करण वारो इनकार न कयो मूं रब जी ॻाल्हि मञो जे मुंहिंजा बाना आयो त इकरार कयो इनकार न कयो मुंहिंजे नबी हिकिड़ो भेरो बि ॾिठो वरी ॿियो भेरो बि ॾिठो हिकिड़ो भेरो मकान खां ला मकान ते ॾिठो ॿियो भेरो सिदरतुल मुंतहा वटि ॾिठो पर हाणे इहो ॾिसण वारो केरु ॾेखारण वारो केरु ॾिठई जंहिंखे उहा शइ दिल हाज़िर आहे तवज्जो मुड़े आहे हिते आयो या लालू रंग घुमंदा था वठो पिया सची सची ॿुधाइजो दिल मूंसां गॾु अथव मां ॾिसंदुसि इम्तिहान वठंदुसि त तव्हां मुंहिंजी ॻाल्हि तव्हांजे कननि ताईं पहुती या दिलि ताईं लथी चओ सल्लल्लाहु अलैहि या
अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या मदीने वारे साईं जे ॾिसण जो ज़िक्र आ। हुजूर मेराज वारी रात ॾिठो अल्लाह अल्लाह ॾिसंदा त टोटाणी बि आहिनि, ॾिसंदा त हे गोगाणी बि आहिनि, ॾिसंदा त इंसान बि आहिनि, ॾिसंदा त जानवर जीत बि आहिनि। मिठा इंसान ॾिसनि, जिन ॾिसनि, मलाइक ॾिसनि, नंढा ॾिसनि, वॾा ॾिसनि, पढ़ियल ॾिसनि, अणपढ़ियल ॾिसनि। तुंहिंजो मुंहिंजो ॾिसण ॿियो आहे, मदीने वारे जो ॾिसण ॿियो। तूं असां ॾिसूं त असां रोशनी जा मोहताज आहियूं। अखियूं अखियुनि जहिड़ियूं तोॾा पटियल हुजनि पर सिज लही वञे, चंड जी चांड्रोकी न हुजे, बत्ती ॾीओ लालटेन मोबाइल वारी टार्च न हुजे, ऊंदहि में अखियूं अखियुनि जहिड़ियूं ॾिसंदियूं ठुप न आहे। बिजली बरे पई, कमरे पंहिंजे में आ, जे कमरे में सॼी जिंदगी रहियो आ। खट हितों आ, टेबल हेॾों आ, फ्रिज हेॾों आ, ख़बर बि आहे पर ऊंदहि में उथंदो त थाॿा खाईंदो, पंहिंजे कमरे में धिका खाईंदो। अख त आहे पर ऊंदहि में ॾिसंदी नाहे, ही तुंहिंजी मुंहिंजी अख आ। मदीने वारो दीद खणे, जीअं सिज जे सुहाए में ॾिसे, जीअं चंड जी चांड्रोकी में ॾिसे, तीअं 29 जी ऊंदाहि में बि ईअं ॾिसे। तूं असां ॾिसूं, अॻियूं ॾिसूं, पुठियों नज़र न अचे। साईं फरमाइनि था वल्लाहि इन्नी लअरा मिन खल्फी, अल्लाह जो कसम आ, मां पुठियों बि ईअं ॾिसंदो आहियां जीअं अॻियूं ॾिसंदो आहियां। स्कूटर हलाईंदा आहियो न, अॻियूं त ॾिसंदो, पोयूं छा थो अचे, वरी पासे सां हेॾो शीशो हेॾो शीशो, जेके साइड ग्लास सरबो आहे, पोयूं त का गाॾी कोन थी अचे, छो त तुंहिंजी अख अॻिते ॾिसी सघे थी, पुठियां नथी ॾिसी सघे। हे तुंहिंजी मुंहिंजी अख आहे, हे तुंहिंजो मुंहिंजो ॾिसणो आहे। मदीने वारो जीअं अॻियां ॾिसे तीअं पुठियां ॾिसे। मुंहिंजे सोने हबीब नमाज़ पढ़ाई, छा कयूं? नमाज पढ़ायूं, सलाम वरायूं। आखिरी सिफ़ में छेड़े में हिकिड़ो माण्हू बीठो, साईं सदके थिया। तव्हां सम्झो था त मुंहिंजूं अखियूं अॻिते हिन, तव्हां सम्झो था मां अॻिते थो निहारियां बीठो। मूंखे कसम रब जी ज़ात जो, तव्हांखे अॻियूं बि ॾिसां थो, तव्हांखे पंहिंजे पुठियों बि ईअं ई ॾिसां थो। ओ फलाना खुदा खां नथो डिॼी, नमाज़ कीअं पे पढ़ई, नमाज़ कीअं पे रुकू, कीअं पे सजदो कई, ठाहे ठाहे नमाज़ न पढ़ई, ग़लत नमाज़ पढ़ई। तो समझो त मुहम्मद जो मोह अॻिते आ, मूंखे ॾिसे कोन थो, पर मां पंहिंजे अॻियों बि ॾिठो पे त पुठियों बि ॾिठो पे। सुभान अल्लाह। ओ मिठा, तूं असां ॾिसूं पर जेकॾहिं अॻियों का रुकावट अची वञे, कपिड़ो अची वञे, हीअ कनात आ, ही मथो शामियाने जो कपिड़ो आ। सिज केॾो वॾो आ, सिज जी रोशनी केॾी वॾी आ, पर कनात हेठों वेठल, शामियाने जे हेठों वेठल सिज नज़र नथो। अॻियों वण अची वञे, भित अची वञे, दीवार अची वञे, हितों खां तव्हांखे लाड़काणो त कोन थो नज़र अचे, पर लालू रंग बि नज़र अचे आहे। ही त बीठो लालू रंग,
पर विच में वण हिन, विच में घर हिन, काश नज़र नथी अचे, रुकावट अची वञे अॻिते नज़र न पवंदी आ, हे तुंहिंजी मुंहिंजी अख, पर मदीने वारो साईं जीअं साम्हूं वारे आशिकनि खे ॾिसे, तीअं मुंहिंजो सोणो अॼु हिन ॻोठ जी हिन मजलिस ॾे नेड़ खणे त ॾिसे। साईं फरमाइनि था जंग के मौत मैदान मौत ते जंग हले पई, हुजूर मस्जिद नबवी में वेठा आहिनि। साईं फरमाइनि था हींअर झंडो मुंहिंजे सौट जाफर तैयार जे हथ में आ। पुट मदीने खां मौत जो मैदान 1000 किलोमीटर परे आहे। मां अल्लाह जो शुक्र आहे मदीनो बि ॾिसी आयो आहियां, मौता वारी जंग जो मैदान पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो आहियां। मदीनो हिजाज़ मुक़द्दस में सऊदिया अरबिया में आ, ऐं मौत जो मैदान उर्दन जे मुल्क में आ, विच में 1000 किलोमीटर आहिनि। साईं फरमाइनि था हींअर जाफर जंग थो करे, जेका तलवार थो हणे, जेको तीर थो चुटे, वेठो मदीने में आया जाफर के अखियुनि सां ॾिसां थो। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो साईं फरमाइनि था हाणे जाफर ज़ख्मी थी पियो आहे, जाफर किरी पियो आहे, जाफर शहीद थी वियो। साईं फरमाइनि था जाफर जो रूह हींअर उन जे जिस्म मां निकितो आहे, जाफर जो रूह उॾाणो आहे। साईं फरमाइनि था ॾिसां थो पियो जाफर जो रूह जन्नत ॾे वियो आहे। साईं फरमाइनि था हींअर जाफर जे रूह खे जन्नत में थो ॾिसां, जो बेहिश्त जे सब्ज़ रंग जे पखियुनि सां गॾु जाफर जो रूह जन्नत में उॾामी रहियो आहे। सज्जाद हुसैन सैयद सुणो बाबा, हे साईं ॾिसो अथव सैयद सुणो, हिन जे अंदर में रूह आहे, तव्हांखे नज़र अचे थो? सची ॻाल्हि आहे जी, रूह अथसि या न अथसि? साईं वे माफ़ कजो तकलीफ़, हिन जे अंदर में रूह आहे न। पुट ॻाल्हाए थो, ॾिसे थो, हले थो, चले थो, माना रूह आहे। रूह निकिरी वञे जिस्म मुर्दो आहे। रूह जिस्म में आहे पर तोखे नज़र नथो अचे, मूंखे नज़र नथो अचे। मलाइक मुंहिंजे कुल्हनि ते, तुंहिंजे कुल्हनि ते, हज़रत साईं ज़मीर सोहणे जे कुल्हनि ते मलाइक वेठा आहिनि, तोखे नज़र नथा अचनि, पर मदीने वारे जो ॾिसण, जाफर जो वजूद 1000 किलोमीटर परे ॾिसनि पिया। जाफर जो रूह किरोड़े किलोमीटर जन्नत में मलाइकनि सां गॾु उॾाम ते ॾिसनि पिया। समझो या न समझो? जेको मुल्लो थो चए त नबी असां वांगुरु, असां नबी जहिड़ा, नबी असां जहिड़ो, उन मुल्ले खे वठी आ त मां क़ुरान मुंहं ते घुमाया। शर्म बि नथो अचेसि, ॿुधी बि नथो मरे। हिते पाणी न आहे त मुंहिंजे मातली में मोकिलियोसि। असां वटि हिकिड़ी नहर आहे, चैनल वाह, पक्को आहे, सीमेंट सां ॿधल आहे, किरे न पेर खिसके त वरी निकिरंदो बि कोन। हिन मुल्ले खे छॾियो त लाइन चैनल में ॿुधी मरे। जेको चए थो नबी असां वांगुरु आहे, नबी असां जहिड़ो आहे, अरे तुंहिंजी अखि रूह नथी ॾिसे, पंहिंजे वजूद जो रूह नथी ॾिसे, तुंहिंजे कुल्हनि ते मलाइक वेठा आहिनि, तूं नथो ॾिसी सघी। मदीने वारो साईं हिते त मलाइकनि खे ॾिसे, पर हुते जन्नत में मलाइक उॾामनि पिया, जाफर जो रूह उॾामे पियो, मदीने वारो हितां ॾिसे पियो। सुभान अल्लाह। मुंहिंजो सोहणो मदीने वारो साईं त मदीने वारो आहे, पर हुजूर जे दर जा गुलाम, साईं जे गुलामनि जा गुलाम, गुलामनि जा गुलाम, मुंहिंजे मुस्तफ़ा जे फैज़ मज़ा जेको ज़रड़ो हासिल करे आया, उन्हनि बि अल्हे केसी ताईं पे ॾिठो। सुभान अल्लाह। हज़रत साईं मुफ्ती ज़मीर हुसैन सिकंदरी, सिकंदरी उहे जेके हज़रत पीर साईं पागारे जे दरगाह तां पढ़ी पग ॿधी आया। पीर साईं पागारनि जा जेके वॾा आहिनि न,
हजरत सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी जो रहमतुल्लाह हिकड़े ॾींहुं हजरत सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी वटि मुरीद पियो अचे दरगाह ते रस्ते में ॾिठे हिकिड़ो सोन जो फुल्को पियो हुजे कि खणा या न खणा खणण जाइज़ आहे ना जाइज़ आहे हाणे वञा तो साईं जन वटि मसलो पुछा कंदुसि त रस्ते वारी शइ खणजे या न खणजे पर हाणे जे इहा पई हूंदी रस्ते ते त फुल्को ॿियो को खणी वेंदो पोइ हीअं कंहिंजो छेणो सुकल हुजे न राफ उन में ढके त ॿियो त केरु न खणे न हाणे आयो साईं जन वटि पीर साईं रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु खे थो चए साईं मसलो शरीयत जो ॿुधायो रस्ते में का शइ ॾिसजे खणजे या न खणजे साईं फरमाए त पुट खणजे त न पर छेणे जे हेठां बि न लिकाए हा सुभान अल्लाह जुम्मे जो ॾिहाड़ो आहे हजरत पीर साईं रोज़े धणी सरदार तकरीर था कनि पिया किंगरी शरीफ में दरगाह पाक ते तकरीर था कनि फरमाइनि था त असांजो मुरीद किथे बि हुजे असांजे नज़रुनि खां परे न आहे हिकिड़ो मुरीद हुजे ऋण कच्छ जो कच्छ भुज इंडिया हाणे साईं जन वेठा आहिनि पीर ॻोठ में मुरीद वेठो आहे कच्छ भुज में दिल में पियो सोचे त साईं जन फरमाइनि था असांजो मुरीद परे न आहे साईं जन हिते मां हुते दिल में सोची ज़बान सां न चई ॻाल्हि न कई दिल में सोची साईं जन ओ कुंड में उन मुरीद खे ॾिसी फरमाए त पुट कच्छ त हीअ वेझो आहे असांजो हथ अञा अॻिते ताईं पहुचो ये तो मुस्तफा जे बच्चन जी दीद आले रसूल सैयद सगोरे वली कामिल जी नजर आ तो मदीने वारे साईं जी नजर छा हूंदी मिठा जिए वेझे वारे खे ॾिसन तीअं परे वारे खे ॾिसन जीअं इंसानन खे ॾिसन तीअं मलाइकन खे ॾिसन तीअं जिन्नन खे ॾिसन तीअं रूहन खे ॾिसन को मदीने में अचे न साईं उन्हें खे त सुञाणन उन्हें खे त ॾिसन पर जेको हितों वेही दुरूदो सलाम पढ़े न इन जे चपन जा आवाज बि मदीने वारा साईं ॿुधन उन्हें खे ॾिसन हाय हाय मौलवी अशरफ अली थानवी देवबंदियुनि जो हकीमुल उम्मत आहे उन्हें लिखियो आहे त सैयद अहमद कबीर रफ़ाई रहमतुल्लाह अलैह मदीने शरीफ में आयो सैयद आले रसूला हुजूर जे बारगाह में आयो इहो वली हो जंहिंखे हर रात में मदीने वारे साईं जी ज़ियारत थींदी हुई चओ न सुभान अल्लाह हाँ महांगाई घणी थी वई हर शइ महांगी था और सुभान अल्लाह बि महांगी आहे मुर्की मुर्की चओ हिकिड़ा मुर्की था ॻाल्हाइनि ॿिया कुर्की था ॻाल्हाइनि कुर्को न मुर्को केड़ी पे हाणे ॻाल्हि कयमि गॾायो मूंसां केड़ी केड़ी ॻाल्हि पे कयमि ख़ुदा ख़ुशि कंदो माना गॾु आयो मूंसां अलाह मदीनो ॾेखारींदो सैयद अहमद कबीर रफ़ाई रहमतुल्लाह अलैह इहो मर्द दुर्वेश आहे जंहिंखे हर रात में मदीने वारे जो दीदार थींदो जॾहिं मदीने शरीफ में आयो अर्ज कई त नाना साईं मां पंहिंजे घर हूंदो हुउसि रोज़ दीदार कराईंदा हुया रोज़ ख्वाब में ज़ियारत कराईंदा हो अॼु तव्हांजे तॾे ते आयो आहियां पंहिंजे तॾे जो नंग सुञाणो जे मां तव्हांजो बच्चो आहियां त मूंखे हथ मिलायो मूंसां मुसाफ़ो कयो मूंसां हथ मिलायो हबीब दिल घुरे थी तव्हांजो पाक हथ चुमा खुदा जो कसम मौलवी थानवी तो लिखे तो हुजूर जी मज़ार अनवर खुली वई साईं जन जो हथ मुबारक ज़ाहिर थी उन वक्त मवाज शरीफ ते 4000 माण्हू बीठल हुया उन 4000 माण्हुनि मुस्तफा जे हथ मुबारक जी ज़ियारत कई मदीने शरीफ मुंहिंजो कफ़ील आहे मूं वटि इकामो आहे मदीने जो रहाइश आहे मुंहिंजी मदीने में मुंहिंजो कफ़ील आहे उन जो नालो आहे सुल्तान बिन हुसैन बिन अवज़ अल अलवी अलवी सैयद आहे अलवी यानी हज़रत मौला अली जे औलाद मंझो आहे
मूसा हिकिड़ी ॻाल्हि कई मदीने में हरम में वेही चई सही असां वटि अहले मदीना में हिते हिकिड़ी ॻाल्हि मशहूर आहे तव्हांखे ॿुधायां मुंहिंजो ॿुधा चई त हिते असांजे पाड़े में सैयद रहंदा आहिनि उन्हनि जा वॾा असुल यमन जा हुया वॾा यमन जा हुया उतो यमन मजा हलिया मदीने शरीफ काफ़िले जी सूरत में बचड़ा नंग न्याणियूं सभु वठी आया जॾहिं मदीने शरीफ पहुता त उन्हनि में हिकिड़ो माण्हू खट्टा कुल वारो सादो जंहिंखे सिंधी में चइबो आहे भोरो घट कुल वारो पुट ईअं थींदो आहे न शाह साईं फरमाया त अलाह ॾाही मथियां जो ॾाहियूं ॾुख ॾिसनि मूसी मूं पिरियनि भोराईअ में भाल कया वो घट कुल वारो सादो सूदो माण्हू हो उनखे चयूं अबा असां वञूं था पंहिंजे नबी जी ज़ियारत करण हे सामान घोड़ा उठ हे सामान छलियूं थबा थेला ये तूं संभाल कर असां ज़ियारत करे अचूं पोइ वरी तूं वञिजे हिन चयो ठीकु आहे मां वेठो आहियां सामान हिन खे वेहारे ऐं हे विया चई काॾे था वञो चई असां वञूं था नबी जी ज़ियारत करण ही विया ज़ियारत करे कलाक लॻो 2 कलाक 4 कलाक मोटिया हे वेठो हुजे सामान ते हिन खे चयूं त हाणे असां ज़ियारत करे आया आहियूं हाणे भली तूं बि थी आ ज़ियारत करे आ चई भला पोइ तव्हां नबी जी ज़ियारत करे आयो जी हा ज़ियारत करे आयासीं हिन ईअं सम्झो त ही जे विया आहिनि न त हुज़ूर जन सां मिलिया हूंदा भाकुर पातो हूंदो हथ मिलायो हूंदो हिन हथ चुमिया हूंदा साईं जन जा हिन पंहिंजे ज़हन में सादा तबीयत हिन ईअं सम्झो त पंहिंजे नबी सां ई भाकुर पाए मिलिया हूंदा हाणे ही बि निकितो इन इरादे सां त मां वञी पंहिंजे नबी सां मिलां वञी ज़ियारत कयां जेॾी महिल मस्जिद नबवी शरीफ में आयो ॾिसे पियो मेहराब ॾिसे मिंबर ॾिसे हेॾे निहारे होॾे निहारे मुंहिंजो नबी किथे आहे मुंहिंजो महबूब किथे आहे मुंहिंजो सुहिणो नबी किथे आहे हुन खां पुछे अवा मुंहिंजो नबी किथे आहे अवा मुंहिंजो नबी किथे आहे माण्हुनि इशारो कयो ॾियारी पाक ॾे सब्ज़ ॾियारी एॾे ही आयो ॾियारी मुबारक ॾिसे पियो पर हुज़ूर जो जलवो नज़र न पियो अचे उते सॾु करे रड़ करे जी या रसूल अल्लाह मूंखे छो नथा ज़ियारत करायो मुंहिंजे ॻोठ वारनि खे ज़ियारत करायव उन्हनि सां मिलियो उन्हनि सां भाकुर पातव मां तव्हांजो उम्मती न आहियां मुंहिंजा महबूब मां घटा कुल वारो आहियां तॾहिं मूंसां नथा मिलो रोए बि पियो इहे सॻड़ा बि करे पियो इहे रोते सॾ कंदे अचानक मज़ार अनवर खुली हुज़ूर जलवेगर थिया उन सां भाकुर पाए मिलिया ओ रहम भरिया साईं रोज़ धणी कीअं हेॾी जुदाई आय मांखे वणी खुशहाल कयो मंझ ख़्वाब खणी सही खुशहाल कयो मंझ ख़्वाब खणी इहो बानी पंजीअ जो पार मिठा अछाल मजा आधार मिठा अखाया जिज़ जी ओ छिंगार मिठा जाल मजा मुंहिंजा दोस्तों अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो ॿियो वाक़ियो अचे थो सीरत निगारनि लिखियो आहे मदीने जे तारीख़ दाननि लिखियो आहे त हिकिड़ो माण्हू मदीने शरीफ में आयो हुज़ूर जे मवाज शरीफ ते अचे अर्ज़ कई या रसूल अल्लाह मां परे ॾिघे सफ़र खां आयो आहियां मदीने में मूंखे तोखो सवा ॿियो केरु न सुञाणे महबूब मां तुंहिंजो महिमान आहियां तव्हांजे तॾे ते आयो आहियां मूंखे बुख बि लॻी आहे मूंखे रहण जे लाइ घर बि कोन्हे जाइ बि कान्हे मुंहिंजा कपिड़ा बि मेरा थी विया आहिनि महबूब मूं परदेसी आहियां आयो बि तव्हां ॾे आहियां ईअं पियो ॻाल्हाए जीअं को
आमू सामू के पंजे दिल वारे सा गालाए बोन ये हुजूर जन के सडड़ा भी करे पियो अर्जड़ा भी करे पियो ये अर्ज करे करे अबू अबू सिद्दीक वट ते खोखे सिद्दीक न उते ते लेटियो अन्या अख लगस मदीने वारे जो दीदार थी वियो सोने हबीब जी ज़ियारत थी साईं फरमाइन था तू असा जो मेहमान आई न तो कैसा खारायूं हुजूर जन एक मानी दिनी खीर जो प्यालो दिनो अध मानी जो खाधी त ढो थी अध मानी खाधी ढो थी खीर पीतई ढो थी वियो हां बाकी जेको अध मानी जो बचो हुस न वो पटको खोले उन जे वर में वे पटको बेड़े मानी जो अधड़ पटके जे वर में हणी ख्वाब में दिसे तो अख जो खुली त दिसे त चप्पन के खीर जी अछाण लगी पई आ ड्रॉप थियो पियो हां ये बैठो हुजे हिय सोचे पियो त कीअं मदीने वारे मुते करम कयो कीअं मुते ज़ियारत करायो ये सोचे बैठो त हिकड़े माण्हू जे बा में तू अबा तुंजे ला हिते घरड़ो भी तैयार आ ऐं तू मानी भी कोन खाधी हुंदी तुंजी मानी भी तैयार आ घर भी तैयार आ कपड़ा भी तुंजा धोइणा है समझी वियो त हे पाण न आयो आ कपड़न जो अर्ज मां होडे करे आयो होस न घर जो अर्ज तो होडे भूख जो अर्ज तो होडे करे आयो होस न हिन के की खबर लगे तो त ही मोकलियल चदा मां इए न हलंदुस मुके बुधाए तो के के मोकलियो यो मुझो शर्त आ मुके बुधाए पो हलंदुस चदा जे शर्त आ तो पो मुझो बिकड़ो अर्ज आ जेका करीम तो के मानी दिनी न अध जेको मानी जो बाकी तो वटा उने मा गधो मुखे भी दींदे ख्वाब वाली गाल याद आए त मु ख्वाब में अधड़ मानी जो पटके जे वर में विधो पटको जो खोली तो वाकई बाकी अधड़ मौजूद हां मदीने वाला साईं दिसन था बुधन था हां जेकरे तू हिते वेही न गोगाणी पंजे बोली में सिद्धी बोली में सडड़ो करी खुदा जो कसम तुझो सड मदीने वारो बुद्धे में चोदो के विसे में तो जीव जो जवाब मुझे हे मदीने वारे साईं जे दीद जो कमाल आ दिसण जो कमाल आ जे मारू के इन मौजू ते हला त सिज लही विंदो हलो ओ मिठा मुंह पे अर्ज कयो मेराज वारी गाल मा कज़बल फुआद मारा मदीने वारे साईं जेको मेराज वारी रात अखन सा डिठो दिल पुने के मन्यो कदे कदे ये थींदो आकाश मानू अखन सा दिसंदो बाए पर दिल न मन्दी आ दिल न मन्दी आ मानू सोचींदो आ त मां निंड में या ख्वाब में या ही गाल वाकई आ साध्या है या ख्वाब तो दिसा मानू के एतबार नहीं दो आ पर मुझे मुस्तफा जेको अखन सा डिठो दिल भी उन जो इनकार न कयो दिल भी मन्यो रब में दो अब तुम्हारू न हुआ मा यरा ए मुनकिरो ए एतराजियो तवा एतराज ता कयो झगड़ो ता कयो इन गाल ते जेको मुजो नबी दिसी आयो आ तवा चोदा किए डिठो हुंदई छा डिठो हुंदई पर मां रब तो चवा भला कदराह नज़लतन उखरा यो जलवो त मुझे महबूब बियो भेरो डिठो हुयो किथे इंद सिदरतुल मुंतहा वारे वण वटे बियो भेरो मदीने वारे मीर यो जलवो डिठो हुयो यो केड़ो जलवो हो केंजो जलवो हुयो मुझा दोस्तों उन वक्त में मदीने वारे साईं बिना पर्दे जे पंजे रब जी जात जो दीदार हुस्ने उलूहियत जो लाजवाल जलवो मदीने वाले साईं सुजागी में जाहिर जे अखियुनि सां पंहिंजे रब जी ज़ात जो जलवो ॾिठो दीदार कयो हिकिड़ो भेरो ला मकान ते दीदार थियो ॿियो भेरो वरी वापसी में मोट ते ईंदे सिदरतुल मुंतहा वटि ॿियो भेरो बि मदीने वारे मीर पंहिंजे रब जा जलवा सुभान अल्लाह जेडी मल साईं जन सिदरतुल मुंतहा वटाया हुकुम मिलो त ए जिब्रील बांग चो मलाइक सब गड थियन मुजो नबी मलाइकन जो इमाम थी उनन के नमाज पढ़ाई
हाय 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 मस्जिद अक्सा में त 1.25 लाख नबियन के नमाज पढ़ाई हुई न पर सिदरतुल मुंतहा वटि पूरे सतनी आसमानन जे मलाइकन के गड्डू कयो वियो इस यक्ष सिदरत मा यक्शा सिदरा के ढकण वारी से ढके छड़ियो एतरा मलाइक गड थिया जो सिदरा जो वण नजर ही न पियो अचे एतरी फरिश्तन जी जमीयत गड थी सबनी के हुकुम मिलियो कतारू करे बियो सिफू लगाए बियो अज मुजो नबी ता के इमाम बणजी नमाज पढ़ाई सुभान अल्लाह मदीने वारो साईं बशरन जो भी सरदारा त नूरी मलाइकन जो भी सरदारा बशर बि मुस्तफा जो कलमो था पढ़न त आसमानी मलाइक बि मदीने वारे मीर जो कलमो था जेडी मल रूबरू दूपदू मुलाकात थी न तो ओडी मल मदीने वाले मीर अर्ज के अतहियातु लिल्लाहि वस्सलावातु वत्तय्यिबातु मालिक पाकायूं सब तुंहिंजे लाइ मुल्क तुंहिंजो बकाए दाइम तुंहिंजो बादशाही हमेशा हलण वारी तुंहिंजी अल्लाह फरमायो अस्सलामु अलैका अय्युहन नबी ए गैब जे खबरन बुधाइण वारा तोखे मुझो सलाम तोखे मुझो अलैक वाहिद हाजिर जो ज़मीरा अलैक हबीब तोखे सलाम साईं अर्ज कयो मौला मां अकेलो त न आहियां मुंहिंजी उम्मत भी आहे यो सलाम जेको अज मेराज वारी रात मूते सलाम कयो थी मुंहिंजी उम्मत के बिन में शामिल कर ऐं उम्मत ब हिस्सा है हिकड़ा इबादिल्लाह सालिहीन नेकोकार दीनदार बुजुर्ग सालिह बाना ऐं ॿिया गुनहगार बाना अलाए ना जमा मुतकल्लिम जो ज़मीर आणे इबादिल्लाह सालिहीन के जुदा बयान कयूं अलाए ना जे जमा मुतकल्लिम जे ज़मीर में गुनहगार उम्मत के भी शरीक दुआ कयूं शरीक सलाम फरमायूं ये नचो अल्लाह फरमाए अस्सलामु अलैका वाहिद हाजिर सा तो हुजूर जन ये नचो अस्सलामु अलैया वाला इबादिल्लाह सालिहीन न हुजूर जन अर्ज कयो अस्सलामु अलैना असां ते सलाम वो हिन उम्मत के मदीने वाले मीर याद कयो एड़े मकाम ते भी हुजूर का तू विसरल न हुई ओ मिठा ओ गोगणी मदीने वाले मीर उन मकाम ते भी तोखे दुआ में सलाम में याद कयो एड़े कुर्बदार करीम जी गुलामी कजे या न कजे फरमा बरदारी कजे या न कजे रब फरमाए त हबीब अज तोखे उम्मत जे लाइ हिकिड़ो तोहफ़ो थो ॾियां सुखड़ी थो ॾियां आसमाननि को मथो अल्लाह तोहफ़ो ॾिनो मदीने वारे मीर क़बूल कयो ऐं उम्मत जे लाइ खणी आयो इहो ख़बर इहो तोहफ़ो तव्हांखे बि वणे थो चओ इहो तोहफ़ो तव्हांखे बि क़बूल आहे कंहिंखे क़बूल आहे मथे मथे हथ खणो इहो आसमानी तोहफ़ो क़बूल आहे ख़बर अथव इहो कहिड़ो तोहफ़ो आहे 5 नमाज़ूं यो आसमानी तोहफ़ो मेराज जो तोहफ़ो पढ़ंदो 5 सवाब 50 नमाज़ुनि जो मिलंदो हाँ तो मिठा या मेराज जी सुखड़ी आ जेका मदीने वारो साईं असांखे खणी आयो जे मेराज के मञो मेराज के तस्लीम कयो वो ई नमाज पढ़ंदो साईं फरमायो त जेॾीमहिल अर्शे मुअल्ला खां मुंहिंजो गुज़र थियो रहे तो रजुलन मुग़ीबन फी नूरिल अर्श अल्लाह जे अर्श जे नूर में हिकिड़ो माण्हू ॾिसां पियो त वेहिजे पियो रब जो नूर पियो वसेस अर्शे मुअल्ला वटि मूं पुछो त जिब्रील ही मलाइका के न सही मलाइक न आहे हे रसूल आहे के न सही रसूल न आहे नबी आहे न सही नबी न आहे मूं पुछो जिब्रील केरु आहे या रसूल अल्लाह हे तुंहिंजे उम्मत जो तुंहिंजे कलमे पढ़ण वारो तुंहिंजो गुलाम हिन में 2 आदतूं हुयूं घणियूं 2 आदतूं हुयूं रजुलुन कल्बुहु मुअल्लकुम बिल मसाजिद इहो मर्दा जंहिंजी दिलि मस्जिद सां जुड़ियल हुई मस्जिद सां दिलि हुयसि कंहिंसां दिलि हुयसि ॻाल्हायो नथा
मस्जिद सां दिल हुयस ऐं वलिसानुहु रतबुम मिन ज़िक्रिल्लाह या रसूल अल्लाह वो माण्हू आहे जंहिंजी ज़ुबान हर वक्त अल्लाह जे ज़िक्र में आली हूंदी हुई उथे वेहे हले चले रात ॾींहुं पियो चवंदो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो ला इलाहा ला इलाहा हिकिड़ो भेरो इल्लल्लाह चवंदा न ला इलाहा इल्लल्लाह कंजुल उम्माल में अल्लामा मुत्तकी हिंदी रिवायत आंदी आहे हिकिड़ो भेरो चवंदा ला इलाहा इल्लल्लाह कशे डिघी आवाज़ सां चवंदा 4000 कबीरा गुनाह रब बख़्शे थो वरी ॿियो भेरो पढ़ी वरी 4000 कबीरा गुनाह बख़्शजी विया वरी टियों भेरो चई वरी 4000 गुनाह बख़्शजी विया ज़िक्र कंदो रहे मलाइके चवंदा मौला हिन जो दफ़्तर ई पाक थी वियो हिकिड़ो बि गुनाह बाक़ी न बचो अथसि रब फरमाईंदो हाणे हिन जे घर वारनि जा गुनाह मेटियो ज़िक्र कंदो रहे मलाइके चवंदा मौला हिन जा पुट धीअरूं ज़ालूं ॿार बच्चा उहे बि बख़्शजी विया रब फरमाईंदो हाणे हिन जे ओड़े पाड़े वारनि जा गुनाह बख़्शोसि बेटा चवंदा आहिनि त मर्द थी या मर्दनि जे पाड़े में रह ये मर्द ना जेके जो ॿार बच्चा ॼणनि ईअं त पोइ कुता बिला बि कनि था मर्द उहो आहे रिजालुन ला तुलहीहिम तिजारतुन वला बैउन अन ज़िक्रिल्लाह मर्द उहो आहे जेके अल्लाह जे ज़िक्र खां वापार लेती वणज वापार ज़िक्र खां न रोकींदो आहे हथ कार सां दिलि यार सां कमकार कंदो बनी ते बारे ते दुकान ते मकान ते कमकार में पर दिल पई चवंदी अल्लाह 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 हाँ मर्द थियो अल्लाह जो ज़िक्र कयो साईं फरमाइनि था इहो माण्हू अर्श मौला जे नूर में ॾिठुम हर वक्त रब जे ज़िक्र में ॿियो दिल काथे हाणे तोखे होटल खां वांद काई मिले त मस्जिद रे हली सॼो ॾींहुं होटल ते वेठो आहे चांहि जे चुके ते मखियुनि जो मानारो मथऊं पाउ खनि तेल जो मुछुनि खे हणंदो गाटो पियो लुॾंदो जलाल जो या शमन जो राग पियो ॿुधंदो ओ ख़ुदा जा बाना वञी मस्जिद में वेह त अल्लाह जी रहमत वसे पंहिंजो वक़्तु न विञायो वक़्तु न बर्बाद कयो ओ मिठा जन अल्लाह जो ज़िक्र कयो आहे जन मस्जिद सां दिलि लाती आहे जन निमाज़ पढ़ी आहे उन्हनि ते मदीने वारो साईं बि राज़ी आहे पंज वक़्त निमाज़ पढ़ंदे न पंज वक़्त निमाज़ पढ़ंदे न मरंदे त मदीने वारो साईं तोखे पंहिंजे सीने सां लाहींदो जेके निमाज़ न पढ़ंदा आहियो अॼु अहद कयो हिन भलारी महफ़िल में हिन आलमनि जे अॻियां हिन भलारनि जे महफ़िल में दिलि में पक्को अहद कयो इंशाअल्लाह पंज वक़्त निमाज़ पढ़ंदासीं पंज वक़्त निमाज़ पढ़ो शरीयत ऐं सुन्नत ते अमल कयो हींअर टे पारी जो वक़्तु थी वियो आहे पढ़ंदव जी मां साईं हज़रत क़िबला साईं ज़मीर हुसैन खे चवंदुसि त साईं निमाज़ पढ़ाईंदा तव्हां निमाज़ पढ़ंदा मां सफ़र में आहियां बरकातूं पढ़ंदुसि हिन जे करे साईं खे अर्ज़ु कयां थो निमाज़ पढ़ाईंदो तव्हां अॼु निमाज़ शुरू कयो वरी निमाज़ न छॾिजो अल्लाह ताला जल शानू शाल सां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए वमा अलैना इल्लल बलाग।